ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम। तव्हां सभु कीअं आहियो? सभु ख़ुशि मज़े में? स्कूल जी पढ़ाई हले पई? वेरी गुड। त अॼु मां तव्हांखे हिकु नंढी लवीना छोकिरी 10 साले जी उन जी कहाणी ॿुधायां थो। हिकु दफ़ो लवीना प्लेन में ट्रैवल पई करे। जॾहिं प्लेन 32,000 फीट ते पहुतो तॾहिं हवाई तूफ़ान जे करे प्लेन हिलणु लॻो। सभु माण्हू घबराइजी विया ऐं सभिनी जे मुंहं ते चिंता अची वई ऐं सभु पंहिंजे सीट खे पकड़े करे वेही रहिया। पर लवीना खे सीट बेल्ट त ॿधल हुई, पर हुनखे मुंहं ते काई चिंता को फ़िक्र न हो ऐं हूअ आराम सां पंहिंजे गुॾीअ सां रांदि पई करे। आख़िर 10-15 मिंटे खां पोइ हवाई तूफ़ान शांति थियो त हिन जो पासे वारो माण्हू जेको हो उहो जाम वाइड़ो थी वियो। हुन लवीना खां पुछो, लवीना हेॾो तूफ़ान लॻो, हेॾा माण्हू सभु घबराइजी विया, पर तोखे कुझु बि चिंता न हुई? तूं ईअं ई मुश्की करे पई पंहिंजे गुॾीअ सां रांदि करी? ईअं कीअं भला? ईअं छा आहे भला? ईअं छा आहे? त लवीना मुश्कियो ऐं चयईं, हिन हवाई जहाज़ जो जेको पायलट आहे न, उहो मुंहिंजो पप्पा आहे ऐं मूंखे पंहिंजे पप्पा ते पूरो विश्वास आहे कि मूंखे हू हिकदमि हिफ़ाज़त सां हेठि ज़मीन ते लाहींदो ऐं मूंखे इन लाइ काई बि चिंता जी ॻाल्हि न आहे। त इन मां असां छा था सिखूं कि असांखे पंहिंजे माउ पीउ ते पूरो विश्वास रखणु घुरिजे। हुननि असांखे जनमु ॾिनो आहे, उहो असांजी पूरी संभाल कंदा। हीअ हाणे करोना वायरस आयो आहे, इन में चिंता छा कजे? तव्हांखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे जीअं माउ पीउ चवनि उन जी ॻाल्हि मञो ऐं ख़ुशि रहो, खिलो, खिलंदा रहो। ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।